अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप ऑफ मसाइल और उनकाल ग्रुप में हिकिड़ो इश्काल आयो आहे, हल करे जो सुवाल आयो आहे त रोज़ो तंहिंजी नियत ज़बान थी, तंहिंजे बारे में कंहिं ग्रुप जी बहस वई, वरी उन मां थोरो खणो मूंखे कटको पेश कयो हुयो, थोरी खनि बहस पाण सुणी गिनो। जी हाँ जी, ॻाल्हि फरमायो, पूरो चवणु करो था जी। इसमें तो ना पड़ी हिकिड़ी अरबी जी मिजारा नियत है का रोज़ो रखां तो रमज़ान महीने जो, अने ये जो मतलब ही थी तो ये कच्छी मिजारा, हिंदी मिजारा, उर्दू मिजारा जो को पण ज़बान ते बोलता हो मिजारा करे सको था। अगर को नथो करे तो मथे को गुनाह पण है। ये ज़बान थी ज़ाहिर करणो है इरादो पिन जो मन जो, अने इनके नियत चवाजे, इनके नियत चवाजे तो मन जो इरादो। त रोज़ो जेको आहे ई फ़र्ज़ आहे, अने रोज़ो इबादत आहे। हर इबादत तौक़ीफ़ी हुए थी, इबादत जो तरीक़ो मौजूदु हुए थो क़ुरान हदीस इजमा क़यास में। जेकॾहिं किताब सुन्नत थी इबादत जो तरीक़ो न आहे साबित, त उहा इबादत उनजो उहो तरीक़ो रद्द करे में अचींदो। या त ई तरीक़ो सुन्नत ते साबित आहे त सुन्नत आहे, अने सुन्नत ते साबित न आहे ई तरीक़ो, त उहो तरीक़ो बिदत आहे। अच्छा, मुंदो आहे नियत जो, जे नियत ज़बान थी करणी। हाणे अल्लामा क़ुराफ़ी रहमतुल्लाह अलैह अज़ख़ीरा करे पिंड जी किताब आहे, पहली जिल्द 12वें सफ़े मथे नियत जे मसइले में लिखियो हुयो त इंसान दिलि में कंहिं अहिड़े कम जो क़स्द करे उनखे नियत चे में अचे थी। नियत दिलि जो क़स्द अने दिलि जो इरादो आहे, ई नियत दिलि जो इरादो। इमाम नववी रहमतुल्लाह अलैह पिंड जी किताब अल मजमू जिल्द नंबर पहिरियों सफ़ा नंबर 302 मथे लिखें था त कंहिं फ़र्ज़ या फ़र्ज़ जे अलावा ॿिए कंहिं पण कम जे दिलि जे अज़्म के इरादे के नियत चे में अचे थो। दिलि जे इरादे के नियत चे में अचे तो। हिकिड़ो नंढड़ो किताब है अने मशहूर है, नजात दिलाने वाले अमाल की मालूमात, सफ़ा उन ई मथे नियत जे मुतालिक़ लिखियल आहे त नियत लोगवी तौर मथे दिलि जे पुख़्ते अने पके इरादे के चे में अचे थो। शरअन इबादात जे इरादे के नियत चे में अचे थो। गुनियत तालिबीन जे अंदरि पण इन लेवल जो मुंदो मिले थो, अनियतो महलोहा अल क़ल्ब, नियत इन जी असल जॻह दिलि आहे, यानी दिली इरादे के नियत चे में अचे थो। हाणे मुंदो रहियो त जॾहिं लाउड ते ऐलान थिए थो रोज़े जी नियत, जरा खनि इंसाफ़ सां कमु गिनो। हिकिड़ो शख़्स उथियो त किन इरादे से उथियो, राति मां उथियो रोज़े जी नियत से उथियो या ॿिए कंहिं नियत से उथियो, इन निंद्र जी कुर्बानी ॾिने ई जे इन जी नियत रही। रोज़े लाइ करे उथियो, पोइ रोज़े लाइ करे न वज़ू कयईं, रोज़े जी नियत जो हुई, किन इरादे से न वज़ू कयईं, किन इरादे से मुंहुं धोतईं, पोइ हलो इन चांहि पीतईं, तैर कयो इरादो, तैर करो चांहि पीती जो राति जो 5:30 वॻे टाइम हो, अने इन खीर खाधई, खिचड़ी खाधई, गे खाधई, सेवयूं, सूजी, अने जेकी कुकुड़ कौरमो अलाह ॾिने इहे इन खाधे पे, तैर ईअं खाधे पे, तैर त नियत रोज़े जी न वई त पोइ कुरिजी वई। ईज इरादो रहियो, ईज नियत रही, ईज रोज़ो रहियो, इहा नियत रही। अने नियत जे बारे में सख़्ती आ वई आहे त जंहिं शख़्स तुलू फजर थी पहिला नियत न आई की हुनजो रोज़ो न आई, त पहिरीं जी नियत करे गिने। अने नियत इनफिरादी नियत आहे, हर को पिंड जे रोज़े जी कंदो। लाउड ते ऐलान करे में अचे थो उहे इज्तिमाही थी वञे थी, मड़े हाणे इरादो करे लाहियो, खाई पी ने पोइ इरादो करो जो खाधा पीता में तैर जो इरादो खपे, उनटाइण जी नियत खपे। ॿी जरा खनि तकलीफ़ आहे त मुरवजा जेको ऐलान थिए थो नियत जो, नवे तो अन असूम गदन लिल्लाह ताला मिन शहर रमज़ान फ़र्ज़े, अहिड़ा को लफ़्ज़ जेको चए में अचनि था, कंहिं पण हदीस में साबित न आहे।
जे हदीस में ई लफ़्ज़ साबित न आहे त इबादत आहे ज न, इहा नियत आहे ज न, ई मन गणत जी वस्तु थिए न। शरीयत त इहा जाइ हदीस थी साबित वे। अने आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नियत जे बारे में एतिरा अहकामात फरमायो, इन्नमल अमालु बिन्नियात, सही बुखारी जी पहली हदीस है, जो अमाल जो दारोमदार नियत मथे आहे। त उनटाणे पण साहबा इकराम बनाए सघिया अथनि पंहिंजी मर्ज़ीअ सां, पंहिंजी मर्ज़ीअ सां लिमिटेड कयल बनायल इहा नियत शरई नियत न आहे। इन में हजी हिकिड़ी तकलीफ़ आहे, जेको हज़रात अरबी ॼाणे था त नवे तो अन असूम गदन, आऊं आईंदा कल रोज़ो रखंदुसि, तंहिंजी नियत कयां थो। अने रोज़ो रखी करे चए पियो, इन जो मतिलबु अॼु वारो रोज़ो इन जो फ़ैल आहे। जंहिं अरबी मतिलबु जंहिं नियत बनाई आहे उनखे अरबीअ सही न ते आई। इन जो मतिलबु इहो त आऊं आईंदा कल रोज़ो रखंदुसि, अने अॼु वारो रोज़ो न, इहो रोज़ चए पियो जो काल रखंदुसि, काल रखंदुसि, काल रखंदुसि। इहा नियत भला शरई नियत न आहे, हदीस में साबित न आहे। केॾा कंहिं हदीस में इन जो ज़िक्र नथो मिले त ही सुनत त थी नथी सघे। अने अच्छा मामूली हिकिड़ो किताब आहे बेशती ज़ेवर, अने अमुक त हिनखे मामूली नथा सम्झ, अहमियत ॾियनि था। बहरहाल जंहिंजे नज़दीक जहिड़ो किताबु हूंदो ऐं बेशती ज़ेवर उनजे अंदरि पण लिखियो पियो आहे, दिलि जे इरादे खे नियत चवाइजे थो। त अने अरबी जेतिरियूं लुग़तूं हुयूं तंहिंजे अंदरि ॾिसी गिनो, केॾा पण अहिड़ो न आहे जे ज़बान थी। अने केॾा कंहिं हदीस में साबित न आहे जे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े जी नियत जे बारे में हुकुम ॾिनो अथवा पिण रोज़ो रखियो, साहबा किराम रोज़ो रखियो अने चयो केॾा पण जे आऊं ज़बान थी रोज़ो रखां थो, ज़ाहिर करे जो केॾा अचे नथो। अच्छा ॿियो मुद्दो हिकिड़ो अचे थो त जॾहिं पाण रोज़ो खोलियूं था उनटाणे दुआ पढ़े में अचे थी, मशहूरु दुआ आहे अल्लाहुम्मा लक सुम्तु अला रिज़्क़िक अफ़्तरतु। इहा रिवायत अबू दाऊद जे अंदरि आहे, हज़रत मुआज़ बिन ज़ुहरा थी रिवायत आहे, पण इहा रिवायत अबू दाऊद जे अंदरि जी ज़ईफ़ रिवायत आहे, मुहद्दिसिन जे नज़दीक ज़ईफ़ आहे। अने रोज़ो खोले जी हदीस जेको सही दुआ आहे खोले जे मुतालिक़, खोलणो मतिलबु इफ़्तार जे वक़्तु इफ़्तार जी दुआ सही हदीस जे मुताबिक़ ख़ुदि अबू दाऊद जे अंदरि हसन रिवायत आहे त ज़हब ज़मअ वब्तल्लतिल उरूक़ु वसबतल अज्रु इंशाअल्लाह। हाणे हू अल्लाहुम्मा लक सुम्तु अला रिज़्क़िक अफ़्तरतु पंहिंजी ज़बान ते आम थी वई आहे, अगरचे ज़ईफ़ आहे। अने उन जॻह ते सही वई ज़हब ज़मअ वब्तल्लतिल उरूक़ु वसबतल अज्रु इंशाअल्लाह, ई पाण हारे न ते अलगर्ज़ नियत जेको आहे दिलि जे इरादे खे अरबी लुग़त जे अंदरि अरबी इस्तिलाह जे अंदरि चए में अचे थो, अने ज़बान थी नियत जा लफ़्ज़ आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थी साबित न आहे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।